मत्ती अध्याय 17। यीशुअ जो रूपांतर। 6 ॾींहंनि खां पोइ यीशु पतरस ऐं याकूब जे भाउ यूहन्ना खे पाण सां गॾु मथे अकेले में हिक वॾे पहाड़ ते वठी वियो। उते उन्हनि जे साम्हूं यीशुअ जो रूप बदिलजी वियो, जंहिंमें हुन जो चहिरो सिज वांगुरु चमकण लॻो ऐं संदसि जा कपिड़ा रोशनीअ वांगुरु सफ़ेद थी करे चमकण लॻा। ओॾीमहिल ई टिनिनि चेलनि खे उते एलिया ऐं मूसा ॿई ॾिसण आया। उहे ॿई यीशुअ सां ॻाल्हाइनि पिया। उन वक़्तु पतरस यीशुअ खे चयो, हे प्रभु, इहो असांजे लाइ केॾो सुठो आहे कि असां हिते आहियूं। जेकॾहिं तूं चाहीं त मां हिते 2 तंबू ठाहियां, हिकु तुंहिंजे लाइ, हिकु मूसा जे लाइ ऐं हिकु एलिया जे लाइ। उहो अञा इहो चए ई पियो त एतिरे में ई हिकु चमकदार बादल अची उन्हनि खे घेरे छॾियो ऐं उन बादल मां परमेश्वर जी इहा आवाज़ आई, इहो मुंहिंजो प्यारो पुटु आहे, मां इन खां ॾाढो ख़ुशि आहियां, तव्हां हिन जी ॿुधो। इहा आवाज़ ॿुधी करे चेला ॾाढो डिॼी विया ऐं मुंहं भर ज़मीन ते लेटी पिया। तेॾीमहिल यीशुअ उन्हनि वटि अची संदनि खे स्पर्श करे चयईं, उथो ऐं डिॼो न। पोइ जॾहिं चेलनि मथे निहारियो त संदनि खे उते यीशुअ खां सवाइ ॿियो केरु बि ॾिसण न आयो। जॾहिं उहे पहाड़ तां लवनि पिया त उन वक़्तु यीशुअ उन्हनि खे हुकुम ॾिनो, जेसिताईं माण्हूअ जो पुटु मरियलनि मां जी न उथे, तेसिताईं जेको कुझु तव्हां ॾिठव उहो कंहिंखे बि न ॿुधाइजो। तॾहिं चेलनि उन खां पुछो, धर्मशास्त्री ईअं छो चवंदा आहिनि कि एलिया जो पहिरियों अचणु ज़रूरी आहे? यीशुअ उन्हनि खे जवाबु ॾिनो, ज़रूरी आहे कि पहिरियों एलिया अची सभु सुधारींदो, पर मां तव्हांखे चवां थो, एलिया त अची चुको ऐं माण्हुनि उनखे न सुञातो। उन्हनि जीअं चाहियूं उअं ई संदसि सां ग़लति व्यवहार कयूं ऐं ईअं ई माण्हूअ जो पुटु बि उन्हनि जे हथां तकलीफ़ूं सहंदो। तॾहिं चेला सम्झी विया कि उहो असांखे यूहन्ना बपतिस्मा ॾियण वारे जे बारे में ई थो चए, यीशुअ जो हिकु छोकिरे खे दुष्ट आत्मा जे वस मां आज़ादु करणु। पोइ जॾहिं यीशु ऐं संदसि जा 2 चेला पहाड़ तां लथा त हिकु वॾी भीड़ उन्हनि जो इंतज़ारु करे रही हुई। उन भीड़ मां हिकु माण्हू यीशुअ वटि आयो ऐं पंहिंजे गोॾनि भर अची हुनखे चवणु लॻो, हे प्रभु, मुंहिंजे पुट जे मथां दया कर, छोकी हुनखे मिर्गीअ जा दौरा पवंदा अथसि ऐं उन जी वजह सां संदसि खे ॾाढी तकलीफ़ थींदी अथसि ऐं उहो अक्सर कॾहिं बाहि में त कॾहिं पाणीअ में किरी पवंदो आहे। मां मुंहिंजे पुट खे तुंहिंजे चेलनि वटि वठी आयो हुउमि, पर उहे उनखे ठीकु न करे सघिया। इहो ॿुधी यीशुअ चयईं, हे अविश्वासी ऐं भ्रष्ट पीढ़ी, मां केसिताईं तव्हां सां गॾु रहंदुमि ऐं केसिताईं तव्हांजी सहंदुमि? उन छोकिरे खे हिते मूं वटि वठी अचो। यीशुअ उन दुष्ट आत्मा खे उन छोकिरे मां निकिरी वञण जो हुकुम ॾिनईंसि ऐं उहा उन मां निकिरी वई ऐं पोइ उहो ओॾीमहिल ई ठीकु थी वियो। तॾहिं चेला अकेले में यीशुअ खां पुछण लॻा कि असां उन आत्मा खे छो न कढी सघियासीं? यीशुअ उन्हनि खे चयो, पंहिंजे विश्वास जी घटिताईअ जे कारण मां तव्हांखे सच थो चवां कि अगरि तव्हांजो विश्वास राईअ जे दाणे जे बराबरि बि हुजे त तव्हां इन पहाड़ खे ईअं चवंदव, हितां हटी करे परे वञी पओ, त उहो हटी वेंदो। तव्हांजे लाइ कुझु बि नामुमकिन न हूंदो। अहिड़े क़िस्म जी दुष्ट आत्माऊं प्रार्थना ऐं विर्त जे बिना ॿिए कहिड़े बि तरीक़े सां न निकिरंदियूं आहिनि। पंहिंजी मौत जे बारे में यीशुअ जो ॿियों दफ़ो भविष्यवाणी करणु। पोइ वरी जॾहिं सभई चेला गलील जे क्षेत्र में इकट्ठा थिया त यीशुअ उन्हनि खे चयईं, माण्हूअ जो पुटु अधिकारियुनि जे हवाले कयो वेंदो ऐं उहे उनखे मारे छॾींदा, पर उहो 3 ॾींहं ते वापसि मौत मां जी उथंदो। इहा ॻाल्हि ॿुधी चेला ॾाढो मायूस थी विया। मंदर जो महसूल भरणु। जॾहिं यीशु ऐं उन जा चेला कफरनहूम नगर में पहुता त उते मंदर जा महसूल उगाड़ींदड़ हुआ। उन्हनि अची करे पतरस खां पुछो, छा तव्हांजो गुरु मंदर जो नकी कयल महसूल भरींदो आहे? पतरस उनखे जवाबु ॾिनईंसि, हा, उहो भरींदो आहे। ईअं चई करे उहो घर हली वियो। पतरस अञा कुझु चए उन खां पहिरियों ई यीशुअ उन खां पुछईंसि, पतरस, मूंखे ॿुधाए, धरतीअ जा राजा महसूल कंहिंखां वठंदा आहिनि? पंहिंजे मुल्क जे रहवासियुनि खां या धारियनि खां? पतरस यीशुअ खे जवाबु ॾिनो, धारियनि खां। तंहिं ते यीशुअ उनखे चयईं, इन जो मतिलबु आहे उन जे मुल्क जा रहवासी महसूल ॾियण खां मुक्त आहिनि, पर त बि असां उन माण्हुनि जे लाइ ग़लति मिसाल न ठहूं। इन जे लाइ तूं झील जे किनारे ते वञी उन झील में आंकड़ो विझ, जेकी मछली पहिरियों फासे उन जो मुंहुं खोलजांइ ऐं उन जे वात मां तोखे हिकु चांदीअ जो सिक्को मिलंदइ। उनखे खणी मुंहिंजे ऐं पंहिंजे बदिले उन्हनि खे महसूल जे तौर ते ॾेई छॾिजांइ।